अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। इहा कहिड़ी जगह है जिते तव्हांखे हिकिड़े महीने जी सैलरी, हिकिड़े महीने जी पघार 32 करोड़ रुपया मिले थी पाकिस्तानी दोस्तों। अॼु तमामु बहितरीन वीडियो तव्हां सां शेयर करे रहियो आहियां। बहितरीन ॼाण, बहितरीन वीडियो ही थियण वारी आहे, लेकिन हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। चैनल ते न आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, फेसबुक पेज खे लाइक कजो, ताकि मां तव्हांजे लाइ अहिड़ी वीडियोज़ जेको आहे खणी अचां। ॾिसो दोस्तों, हिकु अहिड़ी ऑफर तव्हांजे लाइ हाणे मौजूदु आहे जेका तव्हांजे लाइ तव्हांखे अरबपति करे सघे थी। उहा कहिड़ी ऑफर आहे? उहा इहा ऑफर आहे त लाइट हाउस में तव्हांखे जॉब करणी आहे। उते तव्हांखे खाइण पीअण जी शयूं प्रोवाइड थींदियूं। दोस्तों, लाइट हाउस में तव्हांखे जेको आहे 32 करोड़ रुपया सैलरी मिले थी। 3 महीननि जो तव्हां सां कॉन्ट्रैक्ट कयो वेंदो आहे ऐं 3 महीननि में तव्हांखे जेको आहे वापसि अचणो हूंदो आहे। लाइट हाउस में तव्हांजी जेका जॉब आहे तव्हांखे अकेले खे करणी आहे। उते अहिड़ो छा आहे जेको 400 खां वधीक माण्हू विया आहिनि, लेकिन हिन वक़्त ताईं सिर्फ़ु 3 बांग्लादेशी वापसि आया आहिनि। बक़ाइनि जेको आहे मौत जो, अजल जो जेको आहे मुंहुं ॾिठो आहे। ऐं उन्हनि कहिड़े रीज़न सां जेको आहे मौत जो मुंहुं ॾिठो, छा वजह हुई, छा रीज़न्स हुया ऐं एॾी वॾी पघार आख़िर तव्हांखे छा जेका मिलंदी आहे। लाइट हाउस में तव्हां कहिड़े कम जे लाइ वेंदा आहियो, छा कमु तव्हांखे करिणो हूंदो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाइट हाउस में तव्हांखे जेको बल्ब हूंदो आहे लाइट हाउस जो, उहो तमामु जेकी बि दुनिया जा जहाज़ पाणीअ जा ईंदा आहिनि उन्हनि खे सिग्नल प्रोवाइड कंदो आहे। यानी जहाज़ खे इहो जेको आहे सिग्नल ॾींदो आहे, उहो बल्ब, उहो लाइट हाउस, त तव्हांखे कहिड़ी डायरेक्शन में वञिणो आहे ऐं हींअर तव्हां कहिड़ी डायरेक्शन में हली रहिया आहियो। सो अहिड़े क़िस्म जूं जेको आहे सिग्नल्स प्रोवाइड कंदा आहिनि जेकी बि दुनिया में लाइट हाउसिस मौजूदु आहिनि। लेकिन ही जेको डेनमार्क जे हिसे में लाइट हाउस आहे, आख़िर हिन मां माण्हू वापसि छो नथा अचनि। ऐं ही जेको डेनमार्क जे हिसे में आइसलैंड मौजूदु आहे, पहिरियां इहो डेनमार्क जो हिसो हुयो। हिन वक़्तु इहो हिकिड़ी अलॻि जेको आहे हुकूमत आहे, अलॻि हिकिड़ी रियासत आहे। सो हिन लाइट हाउस में तव्हांखे 32 करोड़ रुपया पाकिस्तानी सैलरी मिले थी। लेकिन इन जी सबबु छा आहे, इन जी वजह छा आहे, आख़िर कहिड़ी वजह आहे जो हितां माण्हू वापसि नथा अचनि। जॾहिं बांग्लादेश जो हिकिड़ो माण्हू वापसि मोटियो त उन खां इंटरव्यू वरितो वियो। उन इहो ॿुधायो त मां उते जॾहिं नओं वियो हुयुसि त लाइट हाउस जे अंदरि जॾहिं मूंखे छॾियो वियो त मूंखे 3 महीननि जो खाधो प्रोवाइड कयो वियो ऐं उन में सिग्नल्स जी जेको आहे सिग्नल्स तव्हांखे नथा प्रोवाइड करे सघनि। इंटरनेट न हूंदी आहे उते, तव्हांजो कंहिंसां राब्तो न हूंदो आहे। तव्हांखे छॾण वक़्तु उहे हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि त हिन वक़्तु तोखे असां हिते छॾियूं था, 3 महीननि खां पोइ तोखे वापसि वठणु ईंदासीं, लेकिन अगरि तूं मरी थो वञी त उन सां असांजो को तालुक़ु कोन्हे, उनजो तूं पाण ज़िम्मेदारु आहीं। सो मां जॾहिं उते वियुसि, हू हिकु मुस्लमान बांग्लादेशी हुयो। जॾहिं हुन जी ड्यूटी स्टार्ट थी त राति जो टाइम जीअं बि थियो त हुन चयो त अजीब मूंखे आवाज़ ॿुधण में आया, अजीब ग़रीब, होॾां समुंड जा जेको आहे छोलनि जा आवाज़ अचणु शुरू थिया। जॾहिं मां पंहिंजी विंडो खां मुंहुं ॿाहिरि कढियुसि, हू लाइट हाउस एतिरो त सतह समंदर खां मथे आहे जो काफ़ी सारो मथे आहे। जॾहिं हुन चयो त मां विंडो खां पंहिंजो मुंहुं कढी ॿाहिरि ॾिठुसि त उहो समुंड जी जेके छोलियूं आहिनि मुंहिंजे लाइट हाउस जे विंडो खे लॻनि पियूं। एतिरो यानी राति जे टाइम समुंड उते मथे थी वेंदो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं हुनखे ख़ौफ़ थियणु शुरू थियो ऐं हुन वापसि भॼण जी जेको आहे काफ़ी सारियूं कोशिशूं कयूं त मां जीअं वापसि जेको आहे पंहिंजे देश वञा, पंहिंजे वतन वञा, पंहिंजे शहर वञा। ऐं हुन चयो त मां एतिरो त तंग थी वियुसि जो मूंखे कॉन्ट्रैक्ट थियलु हो ऐं वापसि थियण जो कोई मुंहिंजो रस्तो बि कोन हुयो। ऐं उन खां अलावा मूंखे जॾहिं वापसि बि थियणो हो, रस्तो बि कोन्हे, मूंखे हौसलो वधाइणो पियो। लिहाज़ा जेके बि इहे 400 माण्हू मूं आहिनि, इन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो उन्हनि जो हौसलो ख़तमु थी वियो, सो उहे मरी विया। मुंहिंजो जेको हौसलो हो, मां पंहिंजे हौसले खे मज़बूत कयो ऐं वधीक जेको आहे हौसले खे मज़ीद जेको आहे पुख़्तो कयो, मज़बूत कयो। जंहिंखां पोइ मूं हिकिड़ो तइयो कयो त मूंखे हाणे नमाज़ पढ़णु खपे। मुंहिंजो आख़िरी वक़्तु अची वियो आहे, लेकिन पोइ बि मां हिकिड़ी मज़बूती सां जेको आहे जॉब कंदो रहंदुसि, छो जो मूंखे पोइ न वञी करे अमीर तरीन माण्हुनि में शामिलु थियणो आहे। सो जीअं उहो नमाज़ पढ़णु हुन शुरू कई त हुन जे साम्हूं अजीब व ग़रीब जिन्नात साम्हूं अची विया। हुन जो चवणु आहे जॾहिं मुंहिंजे अॻियां जिन्नात अचणु शुरू थी विया, मूंसां ॻाल्हाइणु शुरू कयूं, मूंखे ख़ौफ़ ॾियारणु शुरू कयूं, त मां वधीक पंहिंजे रब खे जेको आहे वधीक वेझो अची करे मां पंहिंजे रब खे गुज़ारिश कई आहे, परवरदिगार मुंहिंजो जेको आहे हिते जेतिरी बि मुसीबत आहे उनखे ख़तमु कर। लेकिन पोइ बाद में मूं इहो सोचियो त न, मूंखे हिते मज़बूत थी रहणो आहे, मज़बूत थी करे मूंखे जेको आहे जॉब खे सर अंजाम ॾियणो आहे। उनखां पोइ मूं मज़बूत थी करे जेको आहे जॉब खे सर अंजाम ॾिनो
ऐं 3 महीना मूं गुज़ारिया। दोस्तो जेके यकीनन जेके वापसि कोन आया, जेके उते मरी विया, उन्हनि जो सबबु हिकिड़ो ई आहे त हुननि हिम्मत हारी। हिन शख़्स जेको आहे हिम्मत न हारी, हिन शख़्स जेको आहे हिम्मत मज़बूत कई वधीक पंहिंजी, इन जे करे ई वापसि आयो। दोस्तो अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट बॉक्स में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कयो, तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। ही इंशाल्लाह बहितरीन सिंध जो चैनल थियण वारो आहे, जंहिंजे अंदरि इंशाल्लाह ताला तव्हांखे काफ़ी शयूं ॿुधण खां मिलंदियूं। मिलूं था अगली वीडियो में, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो।